ॻोठ मोहम्मद सदीक कलवड़ जो रहवासी सलामत अली कलवड़ प्रेस क्लब पहुची पाक किताब खणी ज़मीन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। मुतासिर ॻोठाणे जो चवण हो त नसीर अहमद कलवड़ मुबैना तौर मुंहिंजी ज़रई ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन चयो त 2 एकड़ ज़मीन ते पोखियल सारियुनि जो फसल बि ज़बरदस्ती कटराए खणाए रहियो आहे, जेका संदन नाइंसाफ़ी आहे। मां बचनि जे खाइण लाइ सारियूं पोखियूं हुयूं, तंहिं बावजूद ॾाढ करे सारियूं खणी रहियो आहे। मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, मुंहिंजे नंढड़े बच्चनि जो अन्न आहे उहो कपी नज़ीर अहमद कलवड़ भाइनि भाटनि सूधो कुहाड़ियूं बंदूकां खई खड़ो आहे, कपी खई वेंदो आहे। मां ग़रीब माण्हू आहियां, मूंखे थोरी थी ज़मीन मिली आहे, ॿिए ॾिनी आहे। मुंहिंजो हे खातो आहे, मुंहिंजी अमड़ आहे, उहो मूंखे ज़मीन खसी मुहाग आहे, ज़मीन जो वेची वेंदो आहे, मूंखे ज़मीन नथो ॾिए। जंहिं ज़मीन ॾिनी आहे उहो हाल हयात ज़िंदा वेठो आहे। उन चयो आहे, मां काज़ी तुफ़ैल अहमद खे चयो आहे, नबी भाई खे चयो आहे, चाचो ग़ुलाम नबी जेको पी नुमेंदो आहे उनखे चयो आहे, चाचे यूसुफ खे चयो आहे, मां हिकु हिकु ॾे भॻवान मुंहिंजे नंढड़नि जो अन्न आहे, बचनि जो अन्न आहे, मुंहिंजी ज़मीन आहे उहा मां खसी वेची वेंदो आहे। मां ग़रीब आहियां, मां बिड़ण जहिड़ो कोई न आहे। मां हिकु हिकु जेका रमन साईं कलवड़ साउटरा मुंहिंजो उहो भावनि भाटनि सूधो राति जो मूंखे दॿाईंदो आहे, फसल न चाइण ॾींदो, मां हीअं न कंदुमि हीअं न कंदुमि, मां सां विढ़ंदो पिया, मारींदो पिया। हिन टाइम मुंहिंजी ज़मीन ते माप कई, मूंखे खसी वेंदो आहे, जरे बगे वेचे विया, जरे भाणे वेचींदो पिया। क़ुर शरीफ़ खणी आयो हां, मां DC खे हे क़ुर शरीफ़ मेड़ कंदुमि, बस वारे ऑफिसरनि खे मेड़ कंदुमि, SDM आहे, मुख़्तियार कार आहे, तपेदारी आहे। ॿेली हिन क़ुर जे सदके हिन बच्चनि ते रहम खायो। हिननि बच्चनि जेतिरियूं हिन न्याणियुनि जेतिरियूं तव्हांजूं बि न्याणियूं हूंदियूं, हिन अमड़ जहिड़ी तव्हांजी बि न्याणी हूंदी। हिन क़ुर जे सदके न्याणियुनि जे सदके मुंहिंजो हक़ कयो वञे। मूंखे विढ़ण जेतिरी ताक़त न आहे, मां ग़रीब आहियां। हाणे बि उते कठा आहिनि, बीठा आहिनि, असां हेॾे आया आहियूं। असां त ज़ुल्म दादली गाड़ी रोड आहे, उन जे पाड़े में ज़मीन आहे असांजी। असां त ज़ुल्म कई वेठो आहे, नाहक कई वेठो आहे। असांजा नंढड़ा बच्चा चिकाया अथसि, मुंहिंजो मुड़ुस बि चिकाए मारे, मुंहिंजो पुटु बि चिकाए मारे। हाणे असांजी रोज़ी खसींदो पिया। हाणे असांजी ज़मीन ते चढ़ी आयो आहे, असांजी ज़मीन उन जो अधु जेको आहे उहो पियो आहे, असांजो अधु खई असांजो वेचींदो पिया। रोज़ असां ते बंदूक आहिनि, रोज़ असां ते कुआरियूं आहिनि, रोज़ असां सां बेहुरमती कंदो वधो आहे रुॻी असां सां। उन वस वारनि तोड़े SSP घोटकी खे पाक किताब जा वास्ता ॾिना त मूंखे पंहिंजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे ऐं बासर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे।